निशात गैस विंग यूनिट हज़रत क़ाज़ी अहमद ज़िला शहीद बेनज़ीराबाद तरफ़ां हिकु रोज़ा कैरियर काउंसलिंग बहितरीन ऐं मालूमाती वर्कशॉप डिग्री कॉलेज क़ाज़ी अहमद में मुनक़िद करायो वियो। हिन प्रोग्राम में हज़रत क़ाज़ी अहमद ऐं उन जे भरपासे वारे ॻोठनि जे नियाणियुनि भरपूर नमूने शिरकत कई। हिन प्रोग्राम जो मक़सदु जमायत इलवारी शरीफ़ जे नियाणियुनि खे पंहिंजे लाइ बहितर खां बहितर कैरियर जी चूंड करण ऐं तालीमी याफ़्ता कामयाब ज़िंदगी गुज़ारण बाबति आला ॼाण फ़राहम कई वई। हिन प्रोग्राम में मिस्टर फैज़ुल्ला ॾाहिरी, डॉक्टर मोहम्मद हाशिम ॾाहिरी, डॉक्टर रिहाना ॾाहिरी, मिसिस सायरा, मिसिस सिंधु ॾाहिरी जिन मुख़्तलिफ़ शोबनि जहिड़ोकि मीडिया, फिनांस, CSS, इंग्लिश, फॉरेन एजुकेशन, इंजीनियरिंग, मेडिकल ऐं फ्रीलांसिंग ते तमामु बहितरीन लेक्चर पेश कया। हिन प्रोग्राम में सदारती खिताब कंदे निशात गैस विंग यूनिट हज़रत क़ाज़ी अहमद जी सदर मिसिस सायरा चन्ना जो चवण हो त ज़िला शहीद बेनज़ीराबाद क़ाज़ी अहमद तरफ़ां निशात गैस विंग जे प्लेटफॉर्म तां बहितरीन कैरियर काउंसलिंग जो प्रोग्राम थी गुज़रियो ऐं हिन कैरियर काउंसलिंग जो बेसिकली मक़सदु इहो हो त मेंबर्स खे अॻिते पंहिंजो कैरियर सिलेक्ट करण में उन्हनि खे आसानी पैदा करे ॾियणु ऐं उन्हनि खे हिकिड़ियूं वाज़िह सजेशन्स ॾियणु त सिर्फ़ु हिकिड़ियूं मेडिकल ऐं इंजीनियरिंग जेकी फील्ड्स आहिनि होसि ताईं एजुकेशन लिमिटेड न आहे, पर उनखां अलावा ॿियूं केतिरियूं सारियूं सोशल साइंसिस जूं फाइनेंस जूं फील्ड्स आहिनि जिन में स्टूडेंट्स अॻिते तालीम हासिल करे पंहिंजो फ्यूचर संभाले सघनि था। असांखे बि जेके असां ॼाण ॾेई सघियासीं पिए हिन खे उहे असां सुठे नमूने में कोशिशि कई आहे त ॾियूं ताकी नवनि उभरंदड़ शागिर्दनि खे पंहिंजे करियर जी शुरूआति करण में जेतिरी बि मदद उन मां मिली सघे त उहे मिले ऐं पंहिंजा जेको आहे सुठे तरीक़े सां अॻिते मुस्तक़बिल जूं फील्ड जेको आहे उन हिसाब सां सिलेक्ट करे सघनि ऐं कामयाबु माणे। प्रोग्राम अदरन पे अरेंज कयो आहे क़ाज़ी अहमद में, डिग्री कॉलेज क़ाज़ी अहमद में। ॾाढो शानदार प्रोग्राम हो, तमामु सुठी पार्टिसिपेशन हुई। असांखे ॾाढो अट्रैक्ट कयो हिन प्रोग्राम ऐं आई वॉज लेक्चरर इन दिस एक्टिविटी ऐं मूंखे जेका पार्टिसिपेशन रही स्टूडेंट्स जे तरफ़ां, कैंडिडेट्स जे तरफ़ां, उन ॾाढो इंस्पायर कयो ऐं हुनजे लाइ सभिनी अॼणनि खे जिन हिन खे अरेंज कयो ऐं हिन में हिसो वरितो उन्हनि खे मुबारकबाद पेश कयां। निशात तंज़ीम जे पारां कैरियर काउंसलिंग जो प्रोग्राम रखियो वियो ऐं हीअ जेकी शिरकत आहे इहा मुंहिंजी पहिरीं शिरकत आहे, पर हिन तंज़ीम जो जेको आला कमु आहे ख़ासि तौर ते हू जेको आहे सो एजुकेशन जे लाइ जेको कमु कनि था ऐं सम्झां थो पूरी क़ौम जे लाइ कमु कनि था ऐं तमामु बहितरीन प्रोग्राम आहे। जेके स्टूडेंट्स आहिनि जेके चाहिनि था त असां ज़िंदगीअ में कुझु कयूं, कुझु करणु चाहियूं था, पर उनखे को दग नथो मिले, को रस्तो नथो मिले, दे कैन नॉट फाइंड द पाथ, त हीअ उहा तंज़ीम आहे जेका ऐं सम्झां थो उन ग़रीब ऐं उन महिनती शागिर्दनि जे लाइ धीअ वारो किरदारु अदा करे पई। असां वटि डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद यूनिट हज़रत क़ाज़ी अहमद तरफ़ां कैरियर काउंसलिंग जो प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंमें असां वटि तमामु बहितरीन जेके लेक्चर हुआ, जंहिं लेक्चर आया हुआ जंहिं असांखे सुठे नमूने लेक्चर जेको डिलीवर कयो ऐं अहिड़ा जेके प्रोग्राम आहिनि उहो असांजी निशात तंज़ीम जेका आहे उहा हर दफ़े कराईंदी रहंदी आहे ऐं असांखे उमेदु आहे त उहे अॻिते बि कराईंदा ऐं अहिड़ा प्रोग्राम जेके आहिनि उहे असांखे तमामु सुठे नमूने असांखे माना उनमें असांखे तमामु घणो हासिलु थींदो आहे, सुठी नॉलेज मिलंदी आहे। अॼु यूनिट हज़रत क़ाज़ी अहमद तरफ़ां असांजो कैरियर काउंसलिंग थी गुज़रियो, जंहिंमें असांखे तमामु घणी इंफॉर्मेशन मिली अबाउट अवर करियर। असां तमामु घणो मां गेन कयो, असांजा काफ़ी भला भला लेक्चर आया, तमामु एजुकेटेड जेका असांखे तमामु घणो शयुनि खां अवेयर कयो, असांखे काफ़ी फील्ड्स जे बारे में ॿुधायो। सो असां शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजी निशात तंज़ीम जा जेके हमेशह असां अहिड़ा प्रोग्राम्स कराईंदी रहंदी आहे। जेको कैरियर काउंसलिंग जो प्रोग्राम थी गुज़रियो माशाल्लाह तमामु बहितरीन प्रोग्राम हुयो ऐं सुठा सुठा जेके आहिनि लेक्चरर्स ऐं तमामु बहितरीन टॉपिक्स ते उन्हनि लेक्चर डिलीवर कयो। काफ़ी सारनि स्टूडेंट्स खे जेके हुयूं पंहिंजो मुझारा हुया अॻिते कैरियर छा सिलेक्ट कजे, कीअं सिलेक्ट कजे, त उन्हनि खे काफ़ी मतिलबु हिकिड़ो सुठो रस्तो मिली वियो ऐं सुठे तरीक़े सां गाइडेंस मिली वई। मूं ख़ुदि एज़ अ मेंबर जेको आहे सो इहे कैरियर काउंसलिंग अटेंड कई ऐं तमामु सुठे तरीक़े सां हर शइ क्लियर थी वई। हिन प्रोग्राम में आयल लेक्चरारनि खे अजरक जो अनमोल तोहफ़ो पेश कयो वियो। हिन प्रोग्राम जी पुॼाणी दरगाह आलिया लवारी शरीफ़ जे दस्तूरी दुआ शरीफ़ सां कई वई।